महाद्राग में 70 नंबर सत्य सतगुरु जी हृदय में दीदार की इच्छा है। इतिहास देखा जाता गुरु अर्जन देव महाराज ने गया, गुरु रामदास महाराज ने गया, लाहौर में कुछ सिखाया, जिनके घर में शादी गुरु रामदास महाराज ने भी बिरादरी भी 100 प्राण शादिया सदगुरु की दावत दी। सदगुरु असांजे अंगण में शादिया असांजे घर में हलो तव्हां विराजमान हूंदो तो आसीस तव्हांजे आसीस सां कार्य रास थींदा। सदगुरु चवनि था भई असां त हली कोन था सघूं, छोजो दरबार जो कमु रुकिजी वेंदो। दरबार में निजापति ॾाढो रोज़ संगत अचे थी, सतगुरु हुन में बिज़ी आहे। सतगुरु वॾे पुट पृथ्वी खे सत्ता कर। पृथ्वी चंद के चंदा पुट पंहिंजे सौटनि में शादी आहे, दिलि सां दावत ॾियण आया। मुंहिंजी इच्छा आहे मां वञी कोन थो सघां, तूं पर पृथ्वी के मन में गुमान होंदो, पृथ्वी के होंदो तो मुखा सवाइ तो कीअं रहो। कई अदार ने मां जो बि स्तननि जो प्यार अर्जन सां ॾाढो थींदो। अर्जन सां प्यार थियो त मां दिलि खां लही वेंदुसि, हथ जोड़े चए थो बाबा मां त वञा, तव्हांजी आज्ञा बराबरि मुंहिंजे सिर ते आहे, पर मां कीअं वञा? कम दरबार जा रुकिजी वेंदा। सतगुरु सम्झिया त पृथ्वी के मन में गुमान, पृथ्वी के अहम आहे अंदर में। सतगुरु पुछनि कोन था, पर सम्झी विया त हिन जे मन में मंदाई अमेड़ आहे। सतगुरु नंढे पुट अर्जन खे सॾनि था। पुट अर्जन पंहिंजे सौटनि में शादी आहे, शादी थी दाव ॾियण मुंहिंजी इच्छा आहे त तूं वञ। अर्जन त आज्ञाकारी हो, आज्ञाकारी कॾहिं बि बहस मुबास कोन कंदो, तर्क वितर्क कोन। सतगुरु जेका तव्हांजी आज्ञा, तैयारी थी वई, पहुची विया लाहौर पहुची विया। पर सतगुरु जीअं वञनि पिया त चवनि था पुट जेसिताईं असीं तोखे चिठी न लिखूं तेसिताईं वापसि न। जी साईं काई चिंता कोन्हे। गुरु अर्जन देव महाराज उन्हनि सां पिया। हेॾा सतगुरु कहिड़ी लीला रची। शादी थी, शादी खां पोइ वेदांगी ॿिया बि गुज़रिया, पर सतगुरु जी काई चिठी पत्र कोन, न न्यापो न संदेश। वेठा जीअं जीअं गुज़रनि पिया सतगुरु जे दिलि में उमंग पैदा पियो थिए त मां रोज़ पंहिंजे पिता गुरु जो दर्शन कंदुसि। प्रयत्न जो थी पहिरीं मां पंहिंजे पिता गुरु जो दर्शन करे पोइ वहिंवार करणु लॻंदुसि। अॼु मूंखे एतिरा ॾींहं थिया आहिनि, दर्शन ई न मिलियो आहे। इहा उकील त मां छा कयां, कीअं कयां? पर गुरु चयो जेसिताईं चिठी न अची तेसिताईं न अचे। पर हिन जे मन में उमंग ॾाढो। मूंखे आश इहा दिल में कयां सतगुरु जो दीदार। जैसे मन में गीत आया ना जबानी शुरू थी, मेरा मन रोज मुझे मन फंसे, मुझे मन फंसे तो सतगुरु ने दीदार दिला, मुझे मन फंसे तो सतगुरु का मिलन दिला, मुझे मन
दर्शन प्यासी दिन राम जिसवान जननी कोल कपट गुर मेलिया नानक वञा सतगुरु जे दर ते मां दीदार दर्शन प्यासी दिन रात रात जे दर्शन जी प्यास एक फल जी गुजरे तो न आराम न थो पर मजबूरी आहे पिता जो आदेश आहे जेसि ताईं असांजो न्यापो न अचे असांजी चिठी न अचे तेसि न ॾींहुं ॾींहुं गुज़रे पियो गुरु अर्जन देव महाराजनि जी आंद मान वधे पियो दिल में जूं छा कयां अॼु हिकिड़ी चिठी लिखनि उन चिट्ठी में लिखन था मेरा मन लोचे गुर दर्शन ताई दिलब करे जात के नाई साईं जो मन था ये चिट्ठी नंबर पहले मेरा मन लोचे मुझो मन तड़फित तो अजान ॾेखारे थो बाणियूं ईअं थी चवनि अॼु असीं पाण खां पुछूं त असांजो मन सतगुरु जे दीदार लाइ तड़पे थो छो नथो तड़पे या त किथे असांजे सिख में असांजे योग में कमी आहे चवंदा ज़रूरु आहियूं साईं तुंहिंजी ॾाढी यादि थी अचे बसि मां चवां त तव्हांजो दीदार जल्द कयां भले 12 महीना गुज़री वञनि साल गुज़री वञे पर रत ई आहे हूंदी आहे मूंखे ॾाढी इच्छा आहे तव्हांजो दर्शन जिनखे इच्छा आहे न तुंहिंजो मन रंग थोरी उहे त जीअं पंछी हवा में उड़ी पहुचे थो न तीअं उहे पहुचनि था सभु ॻाल्हियूं पासे करे पहुचनि था गुरू जी दीदार अॼु चिठी नंबर पहिरीं जंहिंमें छा था लिखनि मेरा मन लोचे गुर दर्शन ताई दिलब करे जात के जाई त्रिखानो तले संतना बिन दर्शन संत प्यारे मुझे तृष्णा पूरी नथी थे शांति नथी अचे जेसि ताईं तव्हांजो दर्शन हम घोड़ी जी गोल घुमाई मां घोड़जी वञा सतगुरु तव्हां खां जल्द मूंखे दर्शन ॾियो चिठी सिख खे ॾिनऊं इहे मुंहिंजे सतगुरु खे चिठी पहुचाई वीचार थियो सतगुरु जे ॾाढा कम आहिनि दुनिया भर जा झंझट हुन जे अॻियां थी सघे थो मुंहिंजी यादि विसरी वञे सिख चिठी खणी आयो आहे अमृतसर में पहुतो तो दरवाजे ते पृथ्वी चंद बीठो साईं लाहौर में आया पूछे तो भाई सिक्का असांजो भाउ ठीक हो साईं बाक़ी तो ठीक हो पर समझ में न पे अचे उहे गाना आहिनि ॾाढो गुरूअ जे दर्शन जहिड़ा हथ कंदा ई चिठी मिली सिख खे अहिड़ी ख़बर ॾेई भाउ चिठी पहुचाईंदो या न चिठी कई
सिक्का की चलो तू हल मां पाने पावे के चिट्ठी दई छॾींदुसि। चिट्ठी जो पढ़ी मेरा मन रोचे, मुझे मन तड़फे तो जो सच्चो सेवक आहे न, जो सच्चो नेमी आहे, उनखे दरबार खां सवाइ आनंद ई कोन्हे। उनखे सतगुरू खां सवाइ आनंद ई कोन्हे, जो वरी केॾियूं बि कोशिशूं कयो हुनजो मन छोड़ो पाए थो त सतगुरू जो हिकु हिकु अखर हुनजे कननि ते पहुचे थो। सतगुरू जो दीदार अटई पैर हुनजे ॾेण में आहे त मां दीदार कयां त मुंहिंजूं इच्छाऊं पूरियूं थियनि। पृथ्वीअ ॾिठो इहे चिठी त सतगुरू पढ़ंदा त बिना देर जे घुरा वठंदा। चिठी वेड़े पे लिखी से न सतगुरू खे चिठी ॾींदुसि न यादि ईंदी। गई सही थी थोरा ॾींहं गुज़रिया पर गुरुनि खे आराम किथे थो अचे। गुरु अर्जन देव महाराज तड़फनि पिया, तड़फनि जो पिया त गुरुअ खे चिठी त मूं लिखी आहे, जवाबु कोन आयो। हाणे ॿी चिठी ठाही, चिठी नंबर ॿियो मथां तेरा मुख सुवाद सद जुल्मानी जेहो देखे सागर पानी तन सुदेश जातो वसिया मेरे सजन प्रीत मुरारे जी। तेरा मुख सुहावा, तुझो साईं सुहावनो मुखड़ो ॾिसण जे लाइ मुंहिंजो मन भटके पियो। ॾाढो टाइम थियो चरियो आहे देखे साल पाणी, ॾाढो वक़्तु थी वियो आहे मूंखे तड़फ आयो न। जल्दी कयो मूंखे दीदार ॾियो। दीदार जी आश आहे, दीदार दीदार पार्वती करते हुए बोले बाबा जी दीदार। गुरु नानक देव महाराज का जन्म उत्सव केर करते थे। गुरु नानक देव महाराज की बहन नानकी करते हद के पई सत्संग जो आज जो नानकी तू जगह असांखे यादि कंदी असांखे उन तुंहिंजे अॻियां गिरिज नानकी गुरु पई बचाए कैसे गुरुआ निश्चय से भी गुरु मुझे भाना वक्त गुजरे पे गुरु बच्चे पे अपने में पानी लड़ रहे इच्छा है कन्या पुरुषों में पहचाना इसलिए गुरुनान बच्ची अच्छा पे दीदार 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 दीदार
तेरा मुख सुहावादी सहज दिलवानी चिर हुआ देखी सारत पानी साईं ॾाढो वक्त थी वियो बहुत जन्म बिछड़े ते माधव ये जन्म तुम्हारे लेके कह रविदास आस लग जियो निर्भय से दर्शन देखे नहीं ॾाढा बिछिया मूंखे अॼु तो बहुत जन्म बिछड़े थे माधव ॾाढा जन्म थी विया आहिनि मां तव्हांखे न ॾिठो तूं तव्हांजी सेवा कई छो नथी असांजे अंदर में अहिड़ी फ़क़ीर पैदा थिए कहिड़ा सत्संग ॿुधूं था दुनिया भर जे सत्संग में ॾिसो केॾी भीड़ वञे थी केॾी तड़क वञे थी सेवाऊं भी कनि था माना ज़ाहिर ॻाल्हि आहे त असीं दिखावो ई कयूं था इन करे असांजी मनोकामना पूर्ण नथी थिए जिन जे अंदर में सचो विश्वास आहे उन्हनि जी मनोकामना त तुरत पूरी थी उन्हनि लाइ त लिखियमि जो जो कहे ठाकुर पैसेवक तत्काल हो देर थोड़ी लॻी उते देर पल भर जी कोन्हे देर आए तो तुझे दिल में देर आए देर आए तो तुझे याद में देर आए देर आए तो तुझे सिमरन में बीच की पति सिद्ध न्यावा तो फिर घर पे बिछड़ा
दर्द भी काई प्राणी पूछे तो भाई असांजे दाज को समाचार पुछान काई तकलीफ तो कोने सिखे तो सही बाकी तो सब पुछान पर उन जो मन तड़पे तो गुरु जे दर्शन करण ला न करे असांजी चिट्ठी थी चिट्ठी वरती जंहिंमें लिखियो पिया तेरा मुख सुहावा जी सहज तुझी दरबार ॾिसण लाइ मुंहिंजो मन तड़पे थो वो कहिड़ी दरबार गुरु गोबिंद जी दरबार गुरु नानक जी
अज बराबर वक्त गुजरंदो पियो वञे पर पृथ्वी चिठी लिखा छॾी सतगुरु की ख़बर त जीअं नानके पियो कीर्ति जो मां तव्हांखे ॿुधायो फुल्को पचाए भई उकीर आहे गुरु नानक जो वक़्तु हो तू याद कंदी असीं पहुचंदासीं नानकी चई ॾिसां अति यादगिरी अचे पई अखि में पाणी अचियो सतगुरु ॾाढो दूर ते आहिनि मर्दानो गॾु बालो बि गॾु वेठा आहिनि हो चए थो मर्दानो ऐं बालो छा था ॾिसनि त सतगुरु जो मन विचलित थियो असीं पाक ॾींदा आहियूं मिठड़ा घुर त घुराइनि पर कुझु चवंदा आहियूं चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे छो हर जगह ते पियो मनसा वाचा कर्मणा मन में भी उकीर वजे वाणीअ में भी वार वार मूंखे ॾाढी सिका पर कर्मनि में ॾिसण बि अचनि जेसिताईं कर्मनि में नथी ॾिसण अचे में न कंदे त फल बि थोरो अॼु नानकी फसके पई होॾां सतगुरु चवनि था भाई मर्दाना असांखे भेण यादि पई मर्दाना ॾाढो थियो सतगुरु पाण त घर खां ॾाढो दूर आहिनि तूं भले दूर आहियो पर हाणे जो हाणे हलणो आहे भेण छिक कॾहिं थींदी जॾहिं तुंहिंजी सची प्रीत मेरा मन लोचे तड़पे जी मछली बिन पानी कैसे जीवन पावे बूंदरियों नो चात्र को क्यों कर सितावे बाहर लोगी कुसुम बासता मेरे आप बढ़ावे संत जनार प्रीत है एक दर्श लगाए जी मछली बिन पानी मछली के पानी में कढो तर्स हथ के करे ॾिसो ॾिठो बि वेंदो न त करे ॾिसो कई मछलियूं घर में पालींदा पानी में ॿाहिरि कढो ईअं फटकंदी त जो सेकंड में प्राण चातर पंछी के गले में सुराख तो मुंह सां पानी कौन पी सघंदो आहे मुंह सां पानी पिए त गले जे सुराख मां वही वेंदो हुनखे पाणी जी प्यास हूंदी आहे त गलो हीअं मथे करे ईअं आकार न कंदो आहे हुन सुराख में पाणी वञे तो चातर पंछी अमृत वेले बोलिया बाबिया तांदर सुनी पुकार मेघे नो कुरमानो बरसो कृपा चातर पंछी पुकारे तो साईं के प्यास लगी जल कयो वो दातार मेघ देवता के माना बादल के हुकुम करे तो वञो बरसात पसारो मुंहिंजो प्रेमी पुकारे बरसात पवे थी चातर मुंह मथे करे तो उन सुराख में पानी अंदर शास्त्र तो पशु पंछी जी ॿुधनि था भागवत पढ़ंदा आहियूं कथा त हाथीअ जी पुकार ॿुधी हुई रुको हिकु अखर जा राह हाथी जी पुकार ॿुधी वई वाघो जी पुकार ॿुधी वई पंछी जी पुकार ॿुधी वई चातरक जी पुकार ॿुधी वई असांजी न ॿुधंदो प्रेम दिखावो जरूर आहे त मूंखे ॾाढी सिक आहे ॾाढी हुब आहे ॾाढी प्रीत आहे पर आहे
धने के पत्थर में भगवान ॾिसण आयो छो पत्थर में भगवान ॾिसण थो अचे नाने के नाने जे नाने के कोन भगवान ॾिसण आयो पर नाम चए तो खीर दूध पियो मेरे गोविंद राज ये गोविंद भगवान मुझो खीर पी पीअंदो हुजे त पी ॾाढी गांव कंदे देर थी वई जेसवान जे खीर न पीअंदे चाकू खणी खणी मां पंहिंजे सिर ते चाकू पंहिंजो पाण कदर कंदुसि तुंहिंजे मथां आरोप कंदुसि घर में सहज शुद्ध भगवान प्रकट केड़ो का रोज कथा ॿुधूं था रोज कथा खणूं था रोज कथा पढ़ूं था पर लगन छो न भगतन के ईअं लिखणो पियो लगन हरि से लगा बैठे जोगा कई कंहिंखे परिवार जो डपु कंहिंखे ससु जो डपु कंहिंखे नुंहुं जो डपु कंहिंखे पुट जो डपु कंहिंखे घोट जो डपु छा कयां गुरु ॾाढी दिलि थींदी आहे त मां का त तुंहिंजा सभई ॾींहं अचां पर छा कयां घर में अहिड़ी आदत लॻी पई आहे जो मूंखे वठी कोन था अचनि मूंखे मोकल कोन था छो थो थिए किथे त कमी आहे कोई तो कारण होगा बस उन कारण के कारण ओट मिलंदी गाईंदा न जंहिंखे नानक शाह जी ओट असांखे चोटूं लॻनि पियूं कोन थो लॻनि रोज़ नवां नवां दुख लॻनि पिया कोन था लॻनि छो था लॻनि या शब्द ठाहिण वारा कूड़ा आहिनि या ॻाइण वारा कूड़ा आहिनि या बाणी चऊं था जंहिंखे नानक शाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट खूब ॻाइनि था उहा कोट पंहिंजे नानकी बि फचके पई पंहिंजे भाउ नानक ला छा पियो गुरु नानक कॾहिं दे गुरु नानक कॾहिं गुरु नानक मूंखे कुझु टेलीफोन फोन ॿाहिरां आया हुया मां शायदि कल्ह सुबुह जो चवण में ग़लती करे छॾी भई अञा 3 ॾींहं न पाए ॿियनि त कया असांजी न्याणी निमाणी रेखा रानी जी पापा साईं छा सत्संग में चयो चई भिरम पैदा थी विया जे गोपज में वॾी थी जे ग्यास वॾी थी माण्हू मुंहिंजी विया त केतिरनि संगत खे लॻो आहे त भई गुरु नानक जयंती बि वॾी आहे मां त न ॿुधंदी आहे जे बि तव्हां सत्संग में कीअं चयो मुंहिंजो ध्यानु बराबरि कान्हे मां कल्ह कयो शाम जे त गुरु नानक जयंती ॿुधल ॾींहुं आहे जे उहो ॻाल्हि त न थिए परी मंगल हुजे ॿुधर हुजे विस्पति हुजे पर परी अॼु उन ते बि भरोसो न थिए मंगल हुजे ॿुधर हुजे सुभाणे हुजे परी हुजे पर 5 तारीख़ आहे हाणे त वक़्तु थियो चवंदा आहिनि भई भुले विया आहिनि थोरो खाधो की जीवा अंग्रेजी में पापा एर इज ह्यूमन इंसान ग़लतीअ जो पुतलो आहे निकिरी वियो दिमाग़ मां ही तो सत्संग जी मौज आहे
ऐं सत्संगी ही चयो थींदो आहे। असीं बि चया ई आहियूं। कभी साहब चवंदो मेरे बाबा मैं बोरा सब खल्क आहियां, मां त सत्संगी आहियां, मां त चयो आहियां, पर मैं बोरा राम कियो बोरा। मूंखे मुंहिंजे राम मुंहिंजे धणीअ मुंहिंजे मालिक चयो करे छॾियो आहे। मां हुनजे लगन में हुनजी सोच में पंहिंजो पाण भुला सघां। त परीं आहे पंहिंजी तारीख़ कई आहे न गुज़रनी आहे, यानी कि ध्यानु चओ बस सभई चओ गुरु नानक ये जो आवाज सुनो तो गुरु नानक बोले किसने तो अपनी गुरु नानक सतगुरु के चऊं, भगवान के चऊं, प्रभु के चऊं, तब वो कब गल ना आवे।
प्रभु कॾहिं अची मूंखे पंहिंजे गले लॻाईंदे पाण सां मिलाईंदे अच मेरा मन छा थो करे अच ॿी चिठी रखे छॾी पृथ्वी वक़्तु गुज़री वियो गुरु अर्जन देव महाराजन खे रोअण बंदि ई कोन थियो दिलि में चवनि था मूंखां अलाए कहिड़ी ॻाल्हि अची वई आहे ऐं मां बदिल आहियां गुरुअ चयो आहे जेसि ताईं नियापो न मोकिलियां घुरायूं न तेसि ताईं न अॼु टी चिठी एक गाड़ी न मिलते गाड़ी न मिलती यानी जे एक गाड़ी भी तो दूर है तो मुझे प्राण एक गाड़ी न मिलते तो कलयुग होता माना सजो कलयुग जो समय गुजरी हुन कदम लिए प्रिय तुझ भगवंता कॾहिं मिलंदा मोए रहन न यार नींद न आवे मुझे रास न निंड चिट्ठी लिखी बंद गया सिख के लिए पर सदगुरु की परु पहली तो कुछ न कुछ गड़बड़ सिख के चवंदा भई ये चिट्ठी सिधी असांजे पिता गुरु के हथ में कई सिखण ॿुधायो साईं प्रसीदन के संतान जे वॾे भाउ खे ॾिनी सतगुरु के मन में बैठ जनता ये चिट्ठी सिद्धि गुरु अर्जन देव महाराजन की असांजे पिता गुरु के हाथ में शिष्य आयो भाई प्रसिद्ध संदीप चवा पूछे तो सिखा लाहौर में पिया अचो हा असांजे ॿार जो कुझु नियापो संदेश चिट्ठी पत्र बस साईं ख़ुशि वेठा आहिनि का कोई चिट्ठी विठी कोन ॾिनी कन जवाब कर्नाटक करे अंदर आया सतगुरु ने चरण ते शीश निवायो गुरु रामदास महाराजन लाहौर भाई सिक्का लाहौर में ठीक बात सवई असांजो बचड़ो कीअं हो अर्जन साईं खुशतान और उनके ॾाढी आन बांधी आपसे पहिरों रोन जो चिट्ठी चिट्ठी जो पढ़ चिट्ठी नंबर 2 भारत की चिट्ठी नंबर 2 पहली बार चिट्ठी की क्या भाई पृथ्वी चंद के सत्संकार पृथ्विया भाई अर्जन ये चिट्ठी आई है जो मैंने लिखी हुई चिट्ठी नंबर 3 बच्ची चिट्ठी क्या साईं मुखे खबर कोने मुखे कहिड़ी नहीं कोन सतगुरु से जान ही जाना गट गट के अंतर की जानत भले बुरे की पीर पहचानत बस ये ही कमी आए ऐसे उनगार के संगी कोता समझी भी कोता सब वही कूड़ भी गा रहा है ॾिसो सतगुरु वटि वेंदा आहियूं काई मनोकामना हुजे काई तकलीफ़ हुजे हथ जो साईं तव्हां त अंतर्यामी आहियो सभु सम्झो था हा भाई चई बि तूं ई तो तव्हां अंतर्यामी आहियो सभु सम्झो था वरी काई अहिड़ी आड़ी टेड़ी ॻाल्हि थींदी जेको प्रेम साईं सां ॻाल्हि न तू पंहिंजो जुर्म पाण ई तो छॾी पियो
आयो अंतर्यामी पर वरी पंहिंजे दोस्त के यार के साहेड़ी के भेण के माइटाणी के सतगुरु सां ॻाल्हि करे ऐं ॿुधायो कंहिंसां दुख था कयूं ऐं जे तूं इहो सम्झी वेठो आहीं त मां किथे कुंड कुर्स में अकेलाई में ॻाल्हायां त उन्हनि खे ख़बर कोन पए पोइ त तो जहिड़ो माण्हू ॿियो हूंदो सभु ख़बर तूं जेको पेर खणी थो न उहो पेर मां सम्झंदा आहिनि त तुंहिंजे पेर में छा आहे तूं जेका हथनि सां सेवा करी थो तुंहिंजे हथ मां उहो सम्झंदा आहिनि त इहो हथ कहिड़े पासे सां थो तूं जेको शीश निभाई थो तूं उन मां बि सम्झंदा आहिनि त तुंहिंजो सिर कहिड़े रूप सां तूं जेको नेणनि सां निहारी थो न उहो तुंहिंजे अखियुनि मां तुंहिंजो अंदरि पढ़ी वठंदो असां ख़बर ई कोन्हे जी ख़बर आहे तॾहिं कयूं था पोइ मानासीं पंहिंजे पेर ते छा चवंदा सिंधी में कहिड़ो पाक ॾींदा पंहिंजे पेर ते शुभाराणी पंहिंजे पेर ते पाण ई त्योहार सम्झो अञा ॿार कोन्हियूं नवां कोन्हियूं पुराना मां त जॾहिं खां की सांभर में आयो त मां मिठी मिठी संगत ॾिठी ऐं दावे सां चवंदो आहियां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां चाहे पंहिंजे मुल्क में हुजे चाहे ॿाहिरि वञे मां चवंदो आहियां भले संगत कहिड़ी बि हुजे पर मूंखे नाज़ आहे पंहिंजे सतगुरु पंहिंजी संगत जे मथां त बैरागर जहिड़ी संगत ऐं असांजे दरबार जहिड़ी संगत किथे बि कोन्हे ऐं तॾहिं त मां ईअं चवंदो आहियां अरे रे मुंहिंजी जान संगत अरे रे मुंहिंजी जान संगत माता हजारों के विषय में क्या करोड़ों के विषय में पूरे वर्ल्ड के विषय में नहीं करता है अरे मेरी जान अरे मेरी जान
दरबार में अचे थी कई भेरा मूं खाईंदा आहिनि ख़बर पवंदी आहे वैसे तो लंघे पियो वञे कि पुछनि बाबा वटि छो थी वञी अॼु मां रओ न पाया असांजे पारां खां पुछ छो असांखे दुख मिलनि था तकलीफ़ मिलनि पोती ही पवित्रता जो पहिरियों गुण अथव असीं छो गिटकी पिया आहियूं छो ओचिता कर्म बिगड़न था उमर ऐं मारवीअ जे इतिहास में उमर ऐं मारवीअ जे इतिहास में आहे मारवी चएती पाणी भरींदे पोती तिरगी सूंहं ॾिसी दिलि उमर जे मुंहिंजी कंहिंजो आवाज़ आहे पोती तिरकी वई त मुंहिंजो कर्म बिगड़ी
पर असीं किथे था प्यार खे सम्झायो ॿुधणो ई कोन्हे इहे ॻाल्हियूं त सम्झणियूं कोन्हनि ॿुधणियूं कोन्हनि ॿोड़ा आहिनि पर कल्याण इन मां ई थियो मां तव्हांखे वार वार ॿुधाईंदो आहियां मां सुबुह बि ॿुधायो सभ खां पहिरीं सिंधी उहो ई आहे जो सिंधीअ में ॻाल्हाए पर असांजा बानीकार ॿिया मंच ते ख़ूब ॻाल्हाईंदा सिंधी ॿिए खे बि सम्झंदा पर घर ईंदा आहियूं उते ई वेठा हूंदा दोस्त सां हिंदी में पिया ॻाल्हाइनि असीं सिखण कोन सिखो कुझु त सिखो कुछ तो मन ते कंट्रोल कयो त असीं ईअं बेलगाम छो था हलूं पोइ ॾिस सतगुरु ड्रोड़ंदा ईंदा तुंहिंजी इच्छा पूरी कर हुनजो बि कहिड़ो कमु आहे भॻवान जो बि कमु ई कहिड़ो आहे भॻवान चए थो अहम भक्त पराधीनम मां त भगतनि जे वस में आहियां भगतनि जे अंदर में आहियां जीअं मूंखे हलाइण थी मां असीं भले अरदास कयूं सगल सामग्री तुम्हारे सूत्रधारी पर भॻवान चए थो मुंहिंजी ॾोर त भगत जे हथ में आहे जिना वराए जिना घुमाए धने भगत जो भॻवान खेत पियो संभाले धन जो भॻवान हाणे बसि खेत ठीकु आहे जो ते वञ पाणी भर वञा जानवरनि जे लाइ खाधो तयारु कर वञा सफ़ाई कर गाह ॾाढो थी केरु पियो चवे कथाऊं त तव्हांजी ॿुधण ई आहे कथाऊं ॿुधी ॿुधी कन ई ख़राब करे छॾिया अथऊं कथाऊं पढ़ी पढ़ी पनाई पुराणा करे छॾिया अथऊं सुखमनी पढ़ी पढ़ी जॾहिं भाई केॾा सॼो मुंहिंजी पाड़े वारी सुखमनी जो पाठ करा मुंहिंजी भेण सुखमनी जो पाठ करा मुंहिंजे धीउ सुखमनी जो पाठ करा जे सिंधी भाषा में चवां त ईअं सम्झ भाई हुननि अछो त चवंदा ॾिसो साईं असांखे ॻाल्हाए सुखमनी में लिखियल आहे चरण साध के धोए धोए भी अरब साध को अपना जी लिखियल आहे कोन लिखियल आहे तव्हांखे सॼी यादि आहे खूब यादि करे मुंडियूं वठि त नंढपण खां लिखियल आहे या मां ग़लति थो ॿुधायां चरण साध के छा आहे मां ॿुधो चरण साध के पीता तो कहिड़े संत्या चरण पीता तो धोई मुझे ॿुधायो माना सिबाने की मञी कोन था गुर के गिरे सेवक जो रह छा आहे गुर की आज्ञा मञी कोन चवंदा साईं कार्ज राज तव्हां ई कंदो पर हुन छा था चवनि तिस सेवक के कार्ज राज कंहिंजा कार्ज राज जेको छा करे मन बेचे तव्हां ख़बर हूंदी तव्हां विकियो आहे छो त कूड़ ॻाल्हि कहिड़ी ज़रूरत आहे जे नथा कयूं त हर भरो पाठ करण जी कहिड़ी ज़रूरत आहे न कर माना तूं डबल ॾोही थो थी न करी न चई तॾहिं बि ॾोह कोन्हे पर करी कोन्हे चई माना असांजो डबल पाप थी वियो सम्झजो कहिड़ी ज़रूरत आहे न कर तुंहिंजे सुखमनी पढ़ण सां तुंहिंजो कल्याण थोरे थींदो बिल्कुलु ग़लति आहे जेके बि चवनि था से बि ग़लति आहे मूंखे कोई ॿुधाए न मां शबरी कहिड़ी सुखमनी पढ़ी अहिल्या कहिड़ी सुखमनी पढ़ी विभीषण कहिड़ी सुखमनी पढ़ी ॿुधाए भाई राम 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 शबरी लोगों साफ पे करे राम 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 कुछ भी कोन पई चए श्री राम अची विया त शबरी मां राम आहियां तो पर वरी तो लॻी पई राम राम राम
मीरा छापे तो श्याम 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 श्याम, तो कुछ भी मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोई, जाके सिर पे मोर मुकट मेरो पता है कोई। लज भी हो या तो पत हो या, पत परमेश्वर गत नारायण धन गोपाल गुण साखी, चरण शरण नानक दास हर संति की विद्या। तो पान की पक्को पे आज गुरु अर्जन ने महाराजन के बिना दे सदगुरु मानु मोकिता गुराता आया सदगुरु चंद्र भी ठीक क्यों आ लिखल ठीक भक्त से आने पृथ्वी के गुरायों पृथ्वी से तो मुखे के नहीं होगा, और सदगुरु तो जान ही जानते सच मिला न तो मान तो के सबूत नहीं होता। तो पीसा बड़े पे बाबा ता हर बार मुझे मत टूट वालो वाणी तो मिलता है, काहे भूत जागृत हो संग भाव, पी संत विड़ी शर्म संग, काहे भूत जागृत हो संग पाप, जिनके जड़े बलीरे तुमो तीर्थ जगत पाप, पाप तई संग खोल पृथ्वी बीठो या सदगुरु के सिक्का के कंदा भाई पृथ्वी जी कमरे में बन उन जे साजे पासे जी जेका भित आहे उते किली थई, उन किलीअ में गुथी टंगियल आहे, उन में उहे चिठी पढ़ी खणी अची जीअं जो हिकु पृथ्वी ॾकियो, पापी पाप कमाउंदे पिछे करदे आया, या गुथी खणी आया, चिठी कढियो, चिठी नंबर पहिरियों, चिठी नंबर पृथ्वी सदगुरु चंदा हाणे मौक़ो बि ॾिनो था कोई चए भाई हिनखे छो गति ॾिनो, जेको हिन चिठीअ जो टे चिठियूं आहिनि, जेको हिन जो भोग जी पंक्ति लिखंदो उनखे असां गति पृथ्वीअ खे कंदा पूरे पहिरीं हुनखे मौक़ो लिखी करे हाणे आहे थो हाणे बि तो गुरु अर्जन देव महाराजन के कंदा पुत्र अर्जन चिठीअ जो भोग विझ आखिरी में लिखे, भाग्य हुआ गुर संत मिलाया, प्रभु अविनाशी घर में पाया, सेव करी पल कसा न विछड़ा, जन नानक दास तुम्हारे सी, हाँ बोली गोल घुमाई, जन नानक दास तुम्हारे सी। भाग भाग खुलिया नमके जनता ने लोग भी थोड़े ज्यादा गए थे तो गुरु अर्जन वो भी नजे पुणा जुड़े रहते असां ॾाढी टकराहटूं थियूं आहिनि, त असांजे मन खे असीं पको कयूं, मेरा मन लोचे गुरुदास होॾा नानकी पुकार में गुरु नानक हिन फुल्को पको ई कोन्हे, गुरु नानक देव महाराज दरवाज़ा भेट दुनिया जी मां नानकी असीं अची विया आहियूं, चिंता न कर वे जल्दी असांखे फुल्को खा, गदगद संगत सतगुरु फुल्को खाधो, नानकी जे मथां कृपा त असीं पाइण जी कोशिशि कयूं। मूंखे हाणे सम्झ में पियो अचे भई संगत मां केरु पुछे ई कोन थो, मुंहिंजे दिमाग़ में कोई सूमर आहे छा, सूमर आहे छा, मां तो प्रवचन में कुछ शुद्ध बुद्धि को हूंदी आहे, अगरि वार वार तव्हांखे थोरी देरि थी आहे मूंखे हुनजे लाइ क्षमा कजो। हाणे ॿियुनि ॻाल्हियुनि खे एतिरी था बीहारियूं, सभई गॾिजो भॼन जो, अञा सुभाणे सुबुह जो शाम जो वरी सुबुह शाम जो आहे, वक़्त में वक़्त आनंद वठंदासीं, पर गुरु नानक जे अॻियां, बाबा गोविंदास जे अॻियां, अस्थान जे गदी नशीन संतन जे अॻियां ऐं भोले बाबा जे अॻियां मुंहिंजी इहा ई
सुभाणे संगत जिला सांजा बम्बई जाते थे गए ऐलान जुरानी परिवार क्या बुला सुना उनके इच्छा थी वजह से संगत के बढ़िया प्रचार करें सुभाणे करो पाव वो पाव भाजी जो प्रचार सुभाने संगत के आराम से शामिल हो सत्संग जागो प्रचारी खारालो सब दर्शन पाई एंड उन परिवार के Ram
रात करी